टंडोजाम हैदराबाद शहर में हैदराबाद क्लब में अमीरुल बहर सिंध जो मरकज़ी इजलास थी गुज़रियो, जंहिंमें पूरी सिंध खां आयल मल्हा बिरादरी जी तंज़ीम अमीरुल बहर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में ताज मोहम्मद मल्हा ऐं चेयरमैन अली मीर मल्हा खे उमिरि जी सआदत हासिल करण जे मान में पिणु आजियाणो ॾिनो वियो ऐं मरकज़ी इजलास में तंज़ीम साज़ी सां गॾु नवनि चूंडियल उहिदेदारनि खे पिणु ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं, जंहिंमें अहमददीन मीराणी खे सुप्रीम काउंसिल जो मेंबर मुंतख़िब कयो वियो, जॾहिं त ज़िले मेंबरनि खे बहितरीन कारकर्दगी ॾेखारण जी पिणु ताक़ीद कई वई। प्रोग्राम में ज़िले उहिदेदारनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो आहे त मल्हा बिरादरी जी तंज़ीम अमीरुल बहर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सिंध जी भरपूर कोशिश सां मल्हा बिरादरी जे हिकु शऊर पैदा थियो आहे। अमीरुल बहर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे चेयरमैन अली मीर मल्हा ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त अॼु मल्हा बिरादरी जो जोश जज़्बो ॾिसी बेहद ख़ुशी थी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।